साहबा किराम जे नालन जूं बरकतूं, उलमा सुलहा बुजुर्ग जॾहिं की मुश्किलातूं मुसीबतूं ईंदियूं, अॼु बि आहिनि मुसीबतूं ईंदियूं त बुखारी शरीफ़ हदीस जो किताब आहे, उनजो ख़त्म कंदा आहिनि। बुखारी शरीफ़ में साहबा किराम खां रिवायतूं थियल आहिनि। का रिवायत सैयदना अबू बकर खां आहे, का रिवायत सैयदना उमर फारूक खां आहे, का रिवायत सैयदना उस्मान खां आहे, का रिवायत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा खां आहे, का रिवायत सैयदना तलहा खां आहे, का अबू ज़ुबैर खां आहे, का अब्दुर्रहमान बिन औफ खां आहे, का सैद खां आहे। तमाम साहबा किराम खां 7000 साहबियन जेके रावी हदीस आहिनि, जिन खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं रिवायत थियल आहिनि। हाणे इहे साहबा जे नालनि जे बरकत जे करे अलाह असांजी मुसीबत टारे थो छॾे। अॼु बि इहे कंदा आहिनि उलमा। ऐं बदरी साहबी 70 बदरी साहबी हा जंग बदर में जेके शहीद थिया, पोइ उन वक़्तु इन्हनि हुज़ूर जे बदरी साहबी शुहदा जा नाला वठी को दुआ घुरंदो त अलाह सी मुसीबत टारींदो। नाला वठी वरी दुआ घुरे त अलाह सी मुसीबत टारींदो हो। उन जे नालनि जूं इहो असर आहे। साहबा किराम जे नालनि जी बरकत आहे। हिकिड़नि आलिमनि लिखियो आहे त कंहिंखे तड़ घणा पवनि, गुसुल घणा पवनि, जवानी आहे त पोइ सॼे हथ जी अशद आंगुर सां सीने ते सैयदना उमर जो नालो लिखे, आइन मीम रे, पोइ इंशाअल्लाह तड़ न पवंदो। इहे साहबा जे नालनि जूं बरकतूं